जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। जयपुर लाइ करे ॾाढी सुठी ऐं तमामु ई बढ़िया ख़बर आहे कि जेकी चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जे चुनावी रण तैयार हो ऐं बिल्कुलु जंहिंजी सभिनि खे इंतज़ार हो, डेट जो इंतज़ार हो कि आख़िर चुनाव कॾहिं संपन्न थींदा ऐं कॾहिं नामांकन भरजंदा, त उन जी बिल्कुलु लेटेस्ट अपडेट असां तव्हां सभिनि लाइ करे खणी आया आहियूं। मां गोविंद रामनाणी पिछले जेको आहे परिस्थितियुनि जे वश पिछले साल असांजी 11 अध्यक्षनि जी हिकिड़ी कमेटी ठही, जंहिं कार्यवाहक अध्यक्ष ठाहे करे चेटीचंड खे मनायो। कोरोना जे कारण ही परिस्थितियूं पैदा थी हुयूं ऐं हाणे असां जेको आहे असांजे मथां चुनाव कराइण ताईं जी जिम्मेदारी हुई। इन करे असां 11 अध्यक्ष उहे ऐं हिकिड़ो अध्यक्ष वर्तमान वारो, ईअं करे 12 अध्यक्ष मिली करे पूरे सिंधी समाज जी पंचायतूं ऐं संगठन जेके पंहिंजे सिंधी समाज में कमु कनि पिया, उन्हनि सभिनि जो मिलाए करे लिस्ट जेका ठाही आहे उहा असां सामूहिक रूप सां ठाही आहे, जीअं सिंधी समाज जो भलो थी सघे। इन में कंहिंजो जेको आहे थी सघे तो नालो कटिजो हुजे, कंहिंजो नालो जुड़ियो हुजे, पर ही सभु असांजो सामूहिक फ़ैसिलो हो ऐं असां सभु इन जा जिम्मेदार आहियूं। हाणे असां जेको आहे चेटीचंड मेला कमेटीअ जा जेके चुनाव असां 1 जनवरी 2023 ते रखिया आहिनि ऐं उन जो फार्म भरण जी जेका तारीख़ आहे उहा असां जेको आहे 18 दिसंबर आर्तवार जे ॾींहुं रखियो आहे ऐं पोइ उन जो प्रोग्राम ईअं रहंदो 18 ऐं 19 तारीख़ जेको आहे असांजे जेको आहे फार्म भरे सघनि था। टाइम जेको रहंदो 5 बजे खां 7 बजे ताईं रहंदो। जॻह तव्हांखे वरी पहिरियों ॿुधाई वेंदी ऐं वापसि चुनाव जो फार्म खणण लाइ 20 तारीख़ असां उम्मीदवारनि खे ॾींदासीं ऐं उन ई ॾींहुं शाम जो 7:30 बजे उन्हनि खे इहा लिस्ट जारी थींदी ऐं उन खां पोइ हू पंहिंजी चुनाव जी तयारी करे ऐं 1 तारीख़ जो चुनाव में भाग वठंदा। इन करे असां सभिनि मिली करे जेको निर्णय कयो आहे, तव्हां सभिनि जो सहयोग मुखियुनि जो ऐं संस्थाउनि जो हथ जोड़े करे कि नए साल ते असां अञा चेटीचंड अञा सुठे तरीक़े सां मल्हाए सघूं, जंहिंजो नालो असां रखियो आहे सिंधु अमृत महोत्सव 2023। उन जे लाइ ऐं शहीद हेमू कालानी जन्म शताब्दी वर्ष खे ई असां समर्पित कयो आहे। इहो सॼो असां वरी तव्हांखे आग्रह कयूं था त असांखे सहयोग ॾेई करे ऐं हिन जी जेका महिनत 2 महीने खां लगातार मीटिंगूं करे थिए पई, उहा लिस्ट असांजी हाणे कंप्लीट थी चुकी आहे। तव्हां सभिनि जो इन लाइ धन्यवाद मां ॾियां थो। खूब खूब जय झूलेलाल।